नाज़रीन भलीकार चवंदासीं हाणे ज़िक्र कंदासीं उन्हनि बसुनि जो जेके हिन वक़्तु नाकारा थी रहियूं आहिनि उन्हनि ते धूड़ मिटी त ॼमी वई आहे पर अंदेशो आहे ख़दशो आहे त उहे कुझु वक़्त खां पोइ मुकमिल तौर ते तबाह न थी वञनि। थींदो ईअं आहे त हुकूमतूं इदारा मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स तहत बसूं घुराईंदियूं आहिनि या मशीनरी या सामान, पोइ उहो सामान गुदामनि में भांडनि में उहो सड़ी तबाह थी वेंदो आहे पर आवाम जे इस्तेमाल में न ईंदो आहे। बिल्कुलु ईअं ई थियो आहे। KMC पारां घुरायल बसूं नाकारा थी रहियूं आहिनि। सिटी वार्डन हेडक्वार्टर्स में केतिरियूं बसूं बीठल आहिनि पर उहे छो बीहारी वयूं आहिनि, केतिरियूं बसूं आहिनि ऐं उन वाल सां मौक़ुफ़ ॾियण खां बि इंतिज़ामिया इनकार करे थी। असां राब्तो कयो आहे, इन वक़्तु जॉइन कयो आहे कराची मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर राजा असगर सूमरे। राजा, प्रोग्राम में भलीकार चवां थो। राजा, छा सूरत हाल आहे? अॼु बि तव्हां हुते विया हुयो ऐं केतिरियूं बसूं आहिनि लॻभॻि ऐं छा मामिलो आहे? बसूं छो बीहारी वयूं आहिनि KMC जूं? जी बिल्कुलु अली रज़ा, ॾिसो अहम हिकिड़ो इशू आहे जेको तव्हांजे प्रोग्राम जो टॉपिक आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सैयद मुस्तफ़ा कमाल जे दौर में कराची जी आवाम खे सस्ती सवारी ॾियण जे लाइ उन दौर में CNG बसिस जो तसवर मुमकिन न हुयो। मुस्तफ़ा कमाल हिकिड़ो बहितरीन क़दम खणी करे आवाम खे सस्ती सवारी मुहैया करण लाइ जेको इहे बसूं घुरायूं हुयूं जंहिंजो नालो रखियो वियो हुयो ग्रीन मेट्रो बस सर्विस। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त समय जेके बसूं आहिनि उहे हिन वक़्तु सिटी वार्डन हेडक्वार्टर में जेको आहे त सड़नि थियूं पयूं। हिन वक़्तु बि जेको आहे त उते उन बसिस जे जेके काफ़ी बसिस जूं सीटियूं कढी वयूं आहिनि, कंहिंजो लो खपायो वियो आहे। इंजन जी उन जेके मेन पुर्जा हुया बसिस में उन दौर जो के न एडवांस बसूं हुयूं पर हिन वक़्तु बदकिस्मती सां इहो चई मूंखे ॿुधायो थो पए त हिन वक़्तु जेको आहे त उन बसनि जेकी हालत आहे उहे हलण त परे पर ॾिसण जे क़ाबिल बि न आहिनि। इन सां गॾोगॾु मां ॿुधाईंदो कहिड़ा कारण आहिनि राजा, कहिड़ा कारण आहिनि? बसूं छो बीहारी वयूं आहिनि? रोडनि ते छो नथियूं हलायूं वञनि? जी बिल्कुलु, मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मुस्तफ़ा कमाल जे वञण खां पोइ जेको आहे जेकी उन दौर जी हुकूमत हुई उन जी जॻह ते जेके ॿिया सियासतदान हुआ, ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां वटि बदकिस्मती सां थींदो ईअं आहे त हिकिड़ी हुकूमत हूंदी आहे ऐं कुझु वक़्तु प्रोजेक्ट जेके शुरू कंदी आहे। जी बिल्कुलु राजा, मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हांखे। KMC जे एडमिनिस्ट्रेटर या KMC इंतिज़ामिया इन वाले सां कहिड़ो मौक़िफ़ ॾिनो आहे त इहे बसूं छो बीहारे वयूं? छो जो KMC त हिकु इदारो आहे, पोइ मेयर केर बि हुजे, एडमिनिस्ट्रेटर केर बि हुजे, पर उहो प्रोजेक्ट्स उहे मामला उहे त हलंदा रहंदा। त KMC जे हवाले सां इंतिज़ामिया छा चयो आहे त छो बसूं बीहारी वयूं आहिनि? जी बिल्कुलु, KMC जो जेको एडमिनिस्ट्रेटर आहे मौजूदु आहे डॉक्टर सैफुर रहमान, उन सां मां पाण राब्ते करण जी कोशिशि कई शाम ते जेको इहो बर्निंग इशू हिन वक़्तु हले थो पियो पर उन्हनि कॉल अटेंड करण जी ज़हमत न कई ऐं उन जा जेके PROs रखियल आहिनि उन बि कंहिं बि क़िस्म जो मौक़िफ़ ॾियण खां हू कतराए रहिया। उन्हनि जो चवणु हुयो त असांखे इजाज़त न आहे, एडमिनिस्ट्रेटर साहब पाण मौक़िफ़ ॾेई सघे थो पियो। जॾहिं मां इहो ॿुधाईंदो हलां उते पहुती जी बि रोकियो वियो, बसनि जी रिकॉर्डिंग कराइण खां बि रोकियो वियो ऐं जंहिंखां पोइ एडमिनिस्ट्रेटर सां राब्ते खां पोइ को बि ख़ासि जवाबु न। वॾी महिरबानी राजा इन वाले सां अपडेट करण जे लाइ। जी नाज़रीन, असां राब्तो कयो आहे सीनियर सहाफ़ी आहिनि, तज़निगार आहिनि इम्तियाज़ ख़ान फ़ारान साहब। हिन वक़्तु असां सां टेलीफोनिक लाइन वसीले गॾु आहिनि। फ़ारान साहब, प्रोग्राम में भलीकार चवां थो। वॾी महिरबानी। फ़ारान साहब, असां वटि वॾो अलमियो हूंदो आहे त अवामी मनसूबनि जी ॻाल्हि कई वेंदी आहे, अवामी रिथाउनि जी ॻाल्हि कई वेंदी आहे, अवाम जे पैसे सां आंदल बसूं, मशीनरी, एक्सरे मशीनूं, मुख़्तलिफ़ मशीनरी जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं, इक्विपमेंट जी ॻाल्हि कयूं त पोइ उहे आंदा त वेंदा आहिनि पर उहे इस्तेमाल में कोन ईंदा आहिनि। अवाम जे भले जे लाइ उहे इस्तेमालु न आहिनि थी सघंदा, पोइ उहे गुदामनि में उहे ग्राउंड थी वेंदा आहिनि, उहे उन्हनि खे ज़ंग लॻी वेंदो आहे। साॻी सूरत हाल KMC पारां घुरायल किरोड़े रुपयनि जे बसुनि सां बि कई वई आहे, उन्हनि जी बि हालत साॻी आहे, उन्हनि बसुनि खे नाकारा बणाए पियो वञे। कीअं था ॾिसो इन क़िस्म जे रवैये खे, इन क़िस्म जी सूरत हाल खे कीअं पाण रोके सघूं था, कीअं मुंहुं ॾेई सघूं था? जी फ़ारान साहब, मुंहिंजो आवाज़ अचे थो तव्हां ताईं? बिल्कुलु, इन में सभ खां वधीक ॾोह जेको आहे न, मां सम्झा थो असांजो आहे, असां मीडिया जो आहे, पोइ उनखां पोइ जेका असांजा इदारा आहिनि उन्हनि जा इदारा मिसाल जो जेका चकास कनि इन ते निगाह रखणु उन्हनि जा बि आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। हाणे असां ॻाल्हायूं पिया त बाबा एतिरी बसूं आयूं ते हुननि जो हशर छा थियो, बिल्कुलु हुन ते ॻाल्हाइणु घुरिजे असांखे, पर हुन सां गॾोगॾु जेका ताज़ी जेका खेप आयल आहे असांखे हुन ते बि निगाह रखणु घुरिजे ते आया हुनजो छा हशर थो थिए।
वो माना कहिड़े नमूने सां हलनि पियूं बिल्कुलु इनका का बि को ॿी राय न आहे ते कराची में ज़बरदस्त क़िस्म जी सफ़री सहूलतूं माना हिते जे जेका शहरी आहिनि उन्हनि खे मिलियूं आहिनि हिन में ॿारायूं न आहिनि बिल्कुलु ज़बरदस्त आहिनि पर हाणे सार संभाल कीअं कजे छो जो नई गाॾियूं आहिनि सभु साल 2 साल 2.5 साल 3 साल ताईं ते कुझु बि न आहे पर हाणे बि शिकायतूं अचणु शुरू थियूं आहिनि कि हुन में का प्रॉब्लम पैदा थिए थी वो बसो माना ग्रीन हुनजी जांच थियणु घुरिजे अवां ईमानदारी सां ॿुधायो अली ते तूं या मां या को सिंध गवर्नमेंट जो खातो को हिन जी चकास शुरू कई आहे त बाबा कीअं घुराया विया कीअं खपाया विया या बिल्कुलु का बि जांच न पई थिए चवनि पिया त ठीकु आहे इहा तेज़ी आहे त हीअ जांच बि असांखे करणु घुरिजे भले सज़ा कंहिंखे ॾियो न ॾियो पर ख़बर त हुजे इन जे लाइ असां को उपाउ वठूं न सही सही बिल्कुलु सही था चओ अच्छा इम्तियाज़ साहब KMC तरफ़ां घुराई वयूं हुयूं बसूं उहे हिन वक़्तु सिटी वार्डन हेडक्वार्टर्स में उहे तबाह थी रहियूं आहिनि जॾहिं असां इंतिज़ामिया सां राब्ते करण जी कोशिशि कयूं था त इंतिज़ामिया जेका आहे उहा मौक़िफ़ ॾियण जे लाइ बि तयारु न आहे त अहिड़ी सूरत हाल में ही आवाम जो पैसो आहे करोड़े रुपया आहिनि अरबे रुपया आहिनि उहे सड़ी तबाह थी रहिया आहिनि आवाम खे को फ़ाइदो न पियो मिले ॻाल्हि इहा आहे त ॾिसो असांखे ॿुधाइणु घुरिजे माण्हुनि खे पाण बि करणु घुरिजे कि राइट टू इंफॉर्मेशन वारो जेको कानून आहे ठीकु आहे न राइट टू इंफॉर्मेशन वारो जेको कानून आहे हुन में छा आहे कि असां कंहिं बि जंहिं बि डिपार्टमेंट जे हवाले सां का शइ घुरूं था या का इंफॉर्मेशन घुरणु था चाहियूं त असां उते एप्लीकेशन ॾियूं जेकॾहिं उहो मोड में जवाबु न ॾियनि कि असां कुझु न कुझु हुन ख़िलाफ़ कार्रवाई कयूं सॼी सूरत हाल ठहियलु आहे ठीकु आहे न कि असां हुनखे छो नथा फॉलो कयूं हाणे बि ॾिसो न KMC जे हवाले सां मुस्तफ़ा कमाल जे दौर में आहियूं निअमतुल्ला खान साहब जे दौर में आहियूं असां हुन में कहिड़ी जांच कई आहे सही था चओ असांखे करणु घुरिजे मां हिकिड़ी ॻाल्हि वधीक चवां मां माना दुखियल दिलि सां हीअ सो मोटो था वठनि अदालतूं हीअ असांजी अदालत सगोरी सिंध जी हुजे या वफ़ाक़ जी हुजे कॾहिं अवामी मसइलनि ते अहिड़े मामलनि ते कॾहिं को नोटिस वरितो आहे ईमानदारी सां ॿुधायो जेकॾहिं असां चऊं त बाबा कंटेम बाबा ही आहिनि हिन ते वठो कंटेम ही पंहिंजो सो मोटो बाबा काॾे वयूं 250 गाॾियूं काॾे वयूं 300 गाॾियूं काॾे वयूं फलाणो कमु हुयो फलाणी जाइ हुई फलाणी जाइ ते कब्ज़ो छो थियो माना इहा न हिन ते यको हिन ते थियणु घुरिजे ऐं ॻाल्हि ॿुधो नेमतुल्ला खान जे दौर में सुप्रीम कोर्ट कराची जे हवाले सां सो मोटो वरितो यादि हूंदो उहो अञा ताईं हले पियो कॾहिं पब्लिक मामलनि ते थियो आहे बाबा ही कब्ज़ो छो थियो पार्क ते कब्ज़ो बाबा ही ठीकु आहे बाक़ी बिल्कुलु ठीकु आहे पर बाबा गैस नथी मिले ही गाॾियूं काॾे वयूं फलाणी छा थियो इहे पब्लिक मैटर जेका आहे हीअ बि त कराची जे जेका शहरी आहिनि उन्हनि जा मामला आहिनि न उन्हनि जा मसइला आहिनि न इन्हनि ते वठणु घुरिजे अदालत घुराए सभिनी खे बाबा चओ हीअ किथे हीअ छा थियो हीअ कीअं थियो छा थियो ॿुधाइणु घुरिजे न बिल्कुलु सही आहे सही था चओ इम्तियाज़ साहब त जेसिताईं चेक एंड बैलेंस न हूंदो तेसी ताईं जेके शयूं आहिनि उहे त मुमकिन न आहे त जीअं तव्हां ॻाल्हि कई त 2 साल 3 साल खां पोइ वरी उहे जेके आहिनि गाॾियूं तबाह थी वेंदियूं बिल्कुलु सही था चओ राइट टू इंफॉर्मेशन एक्ट बि आहे ऐं माण्हुनि खे सुजाॻी बि आहे पर कुझु सुस्ती ज़रूरु आहे बिल्कुलु सही ॻाल्हि आहे तव्हांजी इम्तियाज़ साहब मां मुतफ़िक़ आहियां वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो नाज़रीन प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो ॾींदा इजाज़त अल्लाह निगहबान